हिंगोर जामा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा लॻे ॻोठो गुलाब खान मंगणे जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जंहिंमें हिकु हेडमास्टर इनायत हुसैन सोलंगी पिणु ड्यूटी कंदड़ आहे। हिन स्कूल जी तालीम बंदि करण जी मुकमल कोशिश कई पई वञे। उन दौरान सोचियो वञे छा हिकु मास्तर 100 अदद ॿारनि खे पढ़ाए सघे थो। हिंगोर जा लॻे ॻोठो गुलाब खान मंगणे जो स्कूल जा बे हालत हिन रीत आहिनि। उस्ताद हिकु आहे, केरु हुननि खां पुछण वारो न आहे। ॻोठ वारा वीचारा सादा माण्हू। स्कूल में न बिजली न पाणी, 100 शागिर्द आहिनि ऐं उस्ताद सिर्फ़ु हिकिड़ो ईंदो आहे, उहो बि टाइम पूरो करे हलियो वेंदो आहे। हुननि स्कूल में को पटे वालो बि रखियल न आहे। स्कूल जी सफ़ाई शागिर्द कंदा आहिनि। हुननि खां केरु बि पुछण वारो कोन्हे। असां अपील कयूं था तालीम खाते जे निगरान वज़ीर डीओ खिरपुर खां असांखे ॿियो बि उस्ताद ॾिनो वञे त जीअं ॿारनि जी तालीम तबाह ऐं बर्बाद न थिए।